चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर चमड़ाहे त दहशतगर्द अफगान तालिबान जी मदद सां पाकिस्तानी बेगुनाह शहरियुनि ऐं ॿारनि जो रत वाहे रहिया आहिनि। अफगानिस्तान खे दहशतगर्दनि पाकिस्तान मां हिक जी चूंड करणी पवंदी। अफगानिस्तान मां ईंदड़ दहशतगर्द टोलनि में 7 सैकड़ो अफगान शहरी आहिनि। ऑपरेशन बुनियाद मरसूस में अल्लाह जी मदद ईंदे ॾिठी ऐं महसूस कई। कंहिं बि इस्लामी रियासत में रियासत खां सवाइ केर बि जिहाद जो हुकुम ऐं फतवा ॾेई नथो सघे। अल्लाह इस्लामी मुल्कनि मां हरमैन जे मुहाफ़िज़नि जो इशर पाकिस्तान खे अता कयो। रियासत तैयबा ऐं पाकिस्तान जो पाण में गहरो तालुक़ ऐं हिक जहिड़ाई आहे। केपी जे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जो कार्रवायूं 9 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद। ISPR जो चवणु आहे त भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि समेत दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस आहिनि। पाकिस्तान अंडर 19 एशिया कप जो नओं चैंपियन बणिजी वियो। फाइनल में भारत खे बदतरीन शिकस्त। क़ौमी टीम पहिरियों बैटिंग कंदे भारत खे कामयाबी लाइ 348 रननि जो टारगेट ॾिनो। ओपनर सुमेर मिन्हास जी शानदार सेंचुरी, 9 छक्कनि ऐं 17 चौकनि जी मदद सां तेज़ रफ़्तार 172 रन्सूं। भारतीय टीम टारगेट हासिल करण जी कोशिशुनि में रुगो 156 रन्सनि ते ढेर। अहमद हुसैन जी बि 50, फास्ट बॉलर अली रज़ा जूं 4, सयाम सुभान ऐं हुज़ैफा जूं 2 विकेट्स। सुमेर मिन्हास मैन ऑफ द मैच ऐं सीरीज़ करार। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी तरफ़ां फी रांदीगर खे 50-50 लख रुपया ॾियण जो ऐलान। सदर आसिफ जी सरदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि तरफ़ां क़ौमी टीम खे मुबारकूं। अंडर 19 टीम ट्रॉफी खणी राति देर सां वतन वापसि पहुची वई। इस्लामाबाद एयरपोर्ट ते शानदार आजियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु रांदीगरनि सां मुलाक़ात कंदो। खानपुर मल भरिसां लुंड टोड़ी वारे इलाइक़े में पिताफ़ी बिरादरी जी बिंदरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो। 3 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। मारिजी वियल दो पिताफ़ी हुज़ूर बख़्श पिताफ़ी ऐं असगर पिताफ़ी जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। ईरान इसराइल तरफ़ां हिकु भेरो ॿीहर हमले जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जो चवणु आहे त ईरान ते हिकु वधीक हमले जो इल्ज़ाम रद्द नथो करे सघिजे। हू उन लाइ बि तयारु आहिनि। ईरान जंग जी आजियां नाहे कंदो, पर उन लाइ तयारु रहंदो आहे। मासी जे गराई जे नुक़साननि खे बर्दाश्त कयो आहे। हू मासीअ जो तजुर्बो ॿीहर वरिजाइणु चाहिनि था त खेनि सुठो नतीजो न मिलंदो। ऐं इसराइल जी सिक्योरिटी काबीना वालेरल ओलह किनारे में 19 नएं यहूदी बस्तियुनि जी तामीर जी मंज़ूरी ॾेई छॾी। अरब मीडिया मूजिबि 3 सालनि दौरान वालेरल ओलह किनारे में बस्तियुनि जो अंग 69 थी वियो। गॾियल क़ौमनि ऐं आलमी बिरादरी इसराइली आबादकारनि खे आलमी कानून तहत गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। इसराइली आर्मी जो चवणु आहे त संदनि फ़ौज कंहिं बि वक़्तु दुश्मन ते हमलो करे सघे थी। जिते बि ज़रूरत पवंदी हमलो कंदा। ईरान इसराइल मुख़ालिफ़ कुझु माण्हुनि खे माली ऐं अस्करी मदद फ़राहम कई ऐं इसराइल खे तबाह करण जे मंसूबे पोयां बीठो रहियो।